सिंधी ॿोलीअ जो नामियारो आलिम ऐं अदीब डॉक्टर अलादाद बोयो। डॉक्टर अलादाद वलद मोहम्मद अली बोहे जो जन्म 8 अगस्त 1934 में तालके वारह ज़िले लाड़काणे जे ॻोठ पेचुआ में थियो। MA ऐं BT करण खां पोइ पाण तालीम खाते में मुलाज़मत कयाऊं। डॉक्टर अलादाद बोयो मशहूर अदीब, नक़ाद, दानिश्वर, तालीमदान ऐं शाह जो पारखू तनक़ीद ऐं लिसानियात जे मैदान में मिसाली ख़िदमतूं सर अंजाम ॾिनऊं। संदसि शख़्सियत में संजीदगी ऐं वक़ार निमाया नज़र ईंदा हुआ। तालीम खाते में मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहिया। आख़िर में डायरेक्टर एजुकेशन जे उहिदे ते पहुता। पंहिंजी पूरी जमार इल्म अदब जे वाधारे लाइ वक़ुफ़ कयाऊं। तहक़ीक़ संदुनि पसंदीदा मौज़ू रहियो। 1977 में सिंध यूनिवर्सिटी मां डॉक्टरेट जी डिग्री वरिताऊं। संदुनि गाइड डॉक्टर ग़ुलाम अली अलाना हुयो। PhD लाइ संदुनि मक़ाले जो उनवान हो सिंधी ॿोलीअ जो समाजी कार्य। हीउ मक़ालो सिंध अलाजी तरफ़ां साल 1987 में छपायो वियो। सिंध में समाजी लिसानियात जे मौज़ूअ ते हीउ पहिरियों PhD हो। संदसि छपियल किताबनि में तनक़ीदूं, अदब जा फ़िक्री महरक, इल्म तहक़ीक़ अहम आहिनि, जॾहिं त संदसि केतिरा ई मज़मून, मक़ाला ऐं कालम मशहूर रिसालनि टिमाही मेहरान, नई ज़िंदगी, सान्याह, पारस, बाख ऐं अख़बारुनि में छपियल आहिनि। संदसि तहरीरुनि ते मुश्तमिल हिकु किताब ॿोहे जूं तहरीरूं सिंधी साहत घर हैदराबाद तरफ़ां छपायो वियो आहे। ताज़ो ॿोलीअ ते संदसि मक़ालनि जो किताब सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां छपायो वियो आहे। सिंध जो ही नामियारो इंसान 16 जुलाई 1994 ते कंडे आदम में हिकु तालीमी सेमिनार खे ख़िताब कंदे दिलि जे दौरे पवण सबबि राह रबानी थी।